सिंजोरे थाणे जी हादगोठ डिप्टी में बेदर्दी सां क़तल थियल औरत दिया भील जा कातिल अञा ताईं गिरफ़्तार नाहिनि थी सघिया। DIG शहीद बेनज़ीराबाद यूनिस चांडियो ऐं SSP बशीर अहमद ब्रोही वाक़े वारे हंध जो मुआइनो करे मक़तूल औरत जे वारसनि सां ताज़ियत कई आहे। ॾिसूं था AD कुंभर जी हीअ रिपोर्ट। 2 ॾींहं अॻु सिंजोरे थाणे जे हद ॻोठ डिप्टी में बेदर्दी सां क़तल थियल दिया भील खे न रुॻो क़तल कयो वियो पर उन पोरियत बेवा औरत जे लाश जी तज़लील कई वई। दिया भील गाह ला वई त वापसि घर न मोटी। वारसनि मूजिबि काफ़ी ॻोल्हा बैदि संदुसि लाश ॻोठ भरिसां सरह जे फसल में हथु आयो। सीसी धड़ खां धार हुई, जिस्म जी खल लाथी वई, मथे जा वार कूड़िया विया, जिस्म खे रोड़ूं ॾिनियूं वयूं। लाश खे ॾिसंदड़ बि तोबा तोबा कंदा रहिया। वहशी ज़ालमनि हथां क़तल थियल दिया भील वाक़े ते इलाइक़े में ख़ौफ़ ऐं हरास पखिड़िजी वियो आहे ऐं संदुसि घर में कहरा मतल आहे। बेदर्दी सां क़तल थियल दिया भील खे 5 ॿारनि जो औलाद हो, जंहिंमां 1 पुटु ऐं 4 न्याणियूं आहिनि। क़तल थियल औरत दिया जी धीउ ऐं वालिद घर भातियुनि आवाज़ न्यूज़ खे ॿुधायो त दिया जो बेदर्दी सां क़तल थियो आहे। असांजी कंहिं सां बि दुश्मनी न हुई, असीं मिसकीन पोरियत माण्हू आहियूं, असां सां इंसाफ़ कयो। मैं छिली तो गया और तू वापस आए मारी माँ के तना अगत करे हूँ वापस जाऊँ क्या छिली खा मना खणाई और मारी माँ वापस गई पछम है दी थी कर तो मुझे सास मुझे ननान भी सुबह गाहते सुबह जो टाइम गाहते वही तो मुझे ननान के भरी करे एकड़ी गाड़ी अगते कराई चे तू खणी वन घर ऐं आऊं बि भरी करे पोइ घर अचां थी पासे कमदूं बियूं वाटर ॿिया सभु ॾिठा हुते किथे कोन लधी टूरीअ में लधी असांखे कातल थियल इहो असांखां ज़ुल्म थियो। हक़ मिले न्याणी वा ज़ुल्म तो थी वियो पर हाणे त हक़ थिए इन खे अहिड़ी हालत कजे असां चऊं। ईअं त रोज़ छिली ते वेंदी आहिनि, अहिड़ी का ॻाल्हि हुजे त माना माण्हू ॻाल्हि करे त माना 4-5 बजे रोज़ानी गाह जे सभु करे खणी ईंदी आहे। छोकिरी वेंदी आहे केॾी महिल पोइ अकेली या त खणी ईंदी आहे। असांखे माना तक़रीबन 4-5 जे टाइम उन महिल असांजे ऐं घर रसी त छोकिरियुनि जे त अम्मा अञा आई कोन घर वियासीं भई ॻोल्हा कयो। हाणे मथां किथे चकर आयो हुजे किरी हुजे त ॻोल्हा कयो। पोइ हिन सां वियासीं सभु ॻोल्हा करे जेॾी महिल कम ते ॻोल्हीसूं माना हेॾा होॾा पोइ सिरे में विया त उन्हनि सिरे में माना ॾिठी त सफ़ा जी ॾिसण जी बि कोन्हे सर थियो कीअं छाजे करे थियो आहे इहो असांखे पाण खे सम्झ कोन्हे। न दुश्मनी आहे ज़ाती न आड़े जी न पाड़े जी ॿाहिरि जी हुजे त बि को बि किथे जी ज़ाती दुश्मनी बि कान्हे। हिन अफ़सोसनाक वाक़े ते PP चेयरमैन परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, वफ़ाक़ी वज़ीर शादिया अता मरी, बिलावल हाउस जे तर्जमान सुरेंद्र वलासाई, IG सिंध ग़ुलाम नबी मेमण जे नोटिस बैदि DIG शहीद बेनज़ीराबाद यूनिस चांडियो, SSP सांगड़ बशीर अहमद बिरोई वाक़े वारे हंधि पहुता। क़तल थियल औरत जे वालिद सां तहज़ियत कई ऐं वाक़े जा तफ़सील मालूम कया। उन दौरान आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे SSP सांगड़ बशीर अहमद बिरोई ॿुधायो त हिन अफ़सोसनाक वाक़े ते ॾुख पहुतो आहे। शफ़ाफ़ जांच लाइ DSP सिंजोरो जी सरबराही में GIT तश्कील ॾिनी आहे। या 200 के करीब मीटर अंदर घास के अंदर फेंकी गई थी और करीब ही इनके अपनी कम्युनिटी के और अड़ोस पड़ोस इलाके के लोग खेतों में काम भी कर रहे थे। तो अकेला बंदा मुझे नहीं लगता कि इस तरह से मार के फिर वो डेड बॉडी डिस्पोज ऑफ करे और इसमें प्रोबेबिलिटी ये है कि शायद 1 से ज़्यादा बंदे हैं। कितने हैं वो भी हम इंशाल्लाह हिरासत में हमने अभी तक किसी को नहीं लिया। हम इंट्रोगेट कर रहे हैं। आज भी यहाँ पे DIG साहब भी आए थे, मैंने भी यहाँ पे कुछ लेडीज़ को भी हमने इंट्रोगेट किया है, उनसे क्वेश्चनिंग की है और जेंट्स को भी किया है क्योंकि क्राइम के जो फुटप्रिंट्स हैं वो इसी गांव की तरफ आए हैं। तो हमारे लिए इस गांव का हर बंदा सस्पेक्ट है। हम गांव के बंदों के साथ साथ यहाँ पे जितने इनके रिश्तेदार अगर आए गए हैं उनको भी देख रहे हैं। तो इंशाल्लाह बहुत जल्द मेरे ख्याल से इस वक्त कुछ भी कहना कबलस वक्त है। हम केस को किसी एक तरफ नहीं लगा सकते। पॉसिबिलिटीज़ बहुत सारे हैं और वो हम उसको हर एंगल से देख रहे हैं। तो लेट्स सी। ब्लाइंड मर्डर है, कोई विटनेस नहीं है, कोई मोबाइल नहीं गया इसमें। लेडी के पास अगर मोबाइल होता तो हम उसको ट्रैक करते। कोई CCTV इन इलाकों में इस तरह की कोई फैसिलिटी नहीं है। तो इट्स क्वाइट ब्लाइंड मर्डर। और CM साहब ने भी इस पर बात की है, उन्होंने नोटिस लिया है। IG साहब ने, चेयरमैन साहब ने, ऑलमोस्ट
ہر شخص نے اس پہ نوٹس بھی لیا ہے اور ان کا انٹرسٹ بھی ہے. اس کے ساتھ ساتھ یہاں کے لوگ تھوڑے سے ٹیریفائڈ ہیں کہ یہ کس طرح کا واقعہ ہوا ہے. تو ہمارے لیے یہ بہت بڑا چیلنج ہے کہ ہم اس کے اصل ملزم کو پکڑیں اور اس کی وجہ بھی ڈھونڈیں کہ ایک تو ہوتا ہے مرڈر، اور اس طرح مرڈر کرنے کی کیا وجہ ہو سکتی ہے. بظاہر تو ان کی کوئی دشمنی نہیں ہے، یہاں پہ کوئی لینڈ ایشو بھی نہیں ہے، کوئی لین دین کا مسئلہ نہیں ہے. بالکل یہ لوگ ہیں بھی بڑے پیسفل بائی نیچر، اور کوئی ان کا کرمنل ریکارڈ بھی نہیں ہے. تو اس وجہ کو ڈھونڈنا بھی ہمارے لیے بہت ضروری ہے، اور کرمنل کو بھی. تو انشاءاللہ بہت جلد اس میں کامیابی ہوگی. بہت شکریہ. تھینک یو. کیمرامین ٹیم سان گڈ AD کنبر، آواز TV سانگڑ.